अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवार बाबा आला। मौजू कलाम वाकई खूब चयो आहे। सुठी सुहिणी सोच हिकु नओं ख़्यालु ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघे थो। ख़्यालु ई मुस्तक़बिल जो बुनियादु आहे। सुठो ख़्यालु ई मसइलो हल करे थो ऐं मक़सदु हासिलु करण में कामयाबी ॾियारींदो आहे। वाकई खूब चयो आहे। सुठी सुहिणी सोच हिकु नओं ख़्यालु ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघे थो। ख़्यालु ई मुस्तक़बिल जो बुनियादु आहे। सुठो ख़्यालु ई मसइलो हल करे थो ऐं मक़सदु हासिलु करण में कामयाबी ॾियारींदो आहे। सुठी सुहिणी सोच मां कमु वठणु घुरिजे। शयुनि बाबति ईअं सोचिजे जीअं उहे हुअणु घुरिजनि। सुठी सुहिणी सोच मां कमु वठणु घुरिजे। शयुनि बाबति ईअं सोचिजे जीअं उहे हुअणु घुरिजनि। जेको कुझु चाहिजे थो तंहिं लाइ नवनि ख़्यालनि जी ज़रूरत आहे। वाकई खूब चयो आहे। सुठी सुहिणी सोच हिकु नओं ख़्यालु ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघे थो। ख़्यालु ई मुस्तक़बिल जो बुनियादु आहे। सुठो ख़्यालु ई मसइलो हल करे थो ऐं मक़सदु हासिलु करण में कामयाबी ॾियारींदो आहे। ख़्वाबनि खे हक़ीक़त में बदिलाइण जी कोशिशि करणु घुरिजे। ख़्वाबनि खे हक़ीक़त में बदिलाइण जी कोशिशि करणु घुरिजे। वॾे ख़्वाब जे बुनियाद ते ई को वॾो कमु मुकमल करे सघिबो आहे। वाकई खूब चयो आहे। सुठी सुहिणी सोच हिकु नओं ख़्यालु ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघे थो। ख़्यालु ई मुस्तक़बिल जो बुनियादु आहे। सुठो ख़्यालु ई मसइलो हल करे थो ऐं मक़सदु हासिलु करण में कामयाबी ॾियारींदो आहे। इंसान फितरी तौर पाण तख़लीक़ी सलाहियतूं रखे थो। इंसान फितरी तौर पाण तख़लीक़ी सलाहियतूं रखे थो। पंहिंजे ज़हनी कुवत वसीले नवां इल्म ऐं फ़न तख़लीक़ करे सघंदो आहे। वाकई खूब चयो आहे। सुठी सुहिणी सोच हिकु नओं ख़्यालु ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघे थो। ख़्यालु ई मुस्तक़बिल जो बुनियादु आहे। सुठो ख़्यालु ई मसइलो हल करे थो ऐं मक़सदु हासिलु करण में कामयाबी ॾियारींदो आहे। शऊर, लाशऊर, तहतिल शऊर तसवर, मक़सदु ऐं रवयनि खे अंदरि गॾु करे थो। जेको शऊर, लाशऊर, तहतिल शऊर तसवर, मक़सदु ऐं रवयनि खे अंदरि गॾु करे थो। जेको निहायत फर्मा बरदार आहे। उन में जेकी ख़्याल गॾु कबा आहिनि उन ते अमल कंदो आहे। वाकई खूब चयो आहे। सुठी सुहिणी सोच हिकु नओं ख़्यालु ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघे थो। ख़्यालु ई मुस्तक़बिल जो बुनियादु आहे। सुठो ख़्यालु ई मसइलो हल करे थो ऐं मक़सदु हासिलु करण में कामयाबी ॾियारींदो आहे। अॼुकल्ह दौलत जो सभ खां वॾो ज़रियो इल्मु आहे। इल्म जी दौलत जो को शइ ई कोन्हे। अॼुकल्ह दौलत जो सभ खां वॾो ज़रियो इल्मु आहे। इल्म जी दौलत जो को शइ ई कोन्हे। इल्मु अहिड़ी शइ आहे जंहिंखे लखें किरोड़े भेरा इस्तेमालु कजे त ॿियो घटिजण बदिरां वधंदो पियो आहे। वाकई खूब चयो आहे। सुठी सुहिणी सोच हिकु नओं ख़्यालु ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघे थो। ख़्यालु ई मुस्तक़बिल जो बुनियादु आहे। सुठो ख़्यालु ई मसइलो हल करे थो ऐं मक़सदु हासिलु करण में कामयाबी ॾियारींदो आहे।